पीटीआई केपीके में 90 ॾींहनि अंदरि चूंडूं कराइण लाइ पेशावर हाईकोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। बिल्कुलु नाज़रीन, अव्हांखे ॿुधायूं त असेंबली चूंड खां पोइ 90 ॾींहनि अंदरि चूंडूं करणु लाज़मी आहिनि। पीटीआई जी दरख़्वास्त में इस्तदा कई वई आहे। अव्हांखे ॿुधायूं त इलेक्शन कमीशन चूंडुनि जी तारीख़ मुक़ररु करण लाइ केपी जे गवर्नर खे ख़त लिखियो वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं त का बि तारीख़ न ॾिनी वई। इस्तदा में चयो वियो आहे वक़्त ते चूंडूं कराइण आइनी ज़रूरत आहे। हींअर ताईं गवर्नर तारीख़ न ॾिनी आहे, जेको गैर आइनी कमु आहे। आतिफ खान पारां चयो वियो आहे ख़बर नाहे त पीडीएम इलेक्शन खां छो भॼी रही आहे। ईअं लॻे थो त निगरान काबीना पीडीएम जी आहे। आतिफ खान मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे। अव्हांखे अपडेट कयूं पिया। पीटीआई केपीके में 90 ॾींहनि अंदरि चूंडूं कराइण लाइ पेशावर हाईकोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। दरख़्वास्त में इस्तदा कई वई आहे त असेंबली चूंड खां पोइ 90 ॾींहनि अंदरि चूंडूं कराइण लाज़मी आहिनि। इलेक्शन कमीशन चूंडुनि जी तारीख़ मुक़ररु करण लाइ केपी जे गवर्नर खे ख़त लिखियो, पर का बि तारीख़ नाहे ॾिनी वई। बिल्कुलु नाज़रीन, अव्हांखे अपडेट कयो त आतिफ खान चयो त वक़्त ते चूंडूं कराइण आइनी ज़रूरत आहे।